हाणे रुकंदासीं टनोलार जो। टनोलार जी अदालत असद जसकानी जी अमर जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। ख़बर सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे, असद जसकानी जी अमर सेशन कोर्ट में पुट खे गोलियूं हणंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त जमा कराई हुई। ब्रेकिंग न्यूज़ है, असां शेयर कंदा हलूं। अदालत दरख़्वास्त गुज़ार ऐं वकील जी गैर हाज़िरी सबबि दरख़्वास्त ख़ारिज कई हुई। ब्रेकिंग न्यूज़ है, असां शेयर कंदा हलूं। टनोलार जी अदालत असद जसकानी जी अमर जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। असद जसकानी जी अमर सेशन कोर्ट में पुट खे गोलियूं हणंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त जमा कराई हुई। अहम ख़बर आहे, असां शेयर कंदा हलूं। अदालत दरख़्वास्त गुज़ार ऐं वकील जी गैर हाज़िरी सबबि दरख़्वास्त ख़ारिज कई हुई। ब्रेकिंग न्यूज़ है, असां शेयर कंदा हलूं। टनोलार जी अदालत असद जसकानी जी अमर जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। असद जसकानी जी अमर सेशन कोर्ट में पुट खे गोलियूं हणंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त जमा कराई हुई। अदालत दरख़्वास्त गुज़ार ऐं वकील जी गैर हाज़िरी सबबि दरख़्वास्त ख़ारिज कई हुई। अवां खे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे, टनोलार जी अदालत असद जसकानी जे अमर जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। असद जसकानी जी अमर सेशन कोर्ट में पुट खे गोलियूं हणंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त जमा कराई हुई। अदालत दरख़्वास्त गुज़ार ऐं वकील जी गैर हाज़िरी सबबि दरख़्वास्त ख़ारिज कई हुई। अवां खे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे, टनोलार जी अदालत असद जसकानी जी अमर जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। असद जसकानी जी अमर सेशन कोर्ट में पुट खे गोलियूं हणंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त जमा कराई हुई। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम रसूल नोड़ियो खां। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी बिल्कुल संध्या। टनोलार जी अदालत असद जसकानी अमर पारां दाख़िल दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। असद जसकानी जी अमर जेको आहे सेशन कोर्ट में दरख़्वास्त जमा कराई हुई त मुंहिंजे पुट खे जेको आहे गोलियूं लॻियल उन जी जेको केस दाख़िल न कयो पियो वञे। उन सिलसिले में जेको आहे एडिशनल सेशन जज नौशाद मुग़ल ऐं दरख़्वास्त गुज़ार ऐं संदसि वकील जी गैर हाज़िरी ते दरख़्वास्त खे जेको आहे ख़ारिज करे छॾियो आहे। महिरबानी जी आगाह करण लाइ।